بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. الآداب النبوية هي असांजो सिलसिलो जेको आहे هي 47 नंबर हूंदो. الاعتقاد في النجوم في تأثير النجوم والكواكب في الحوادث. के माण्हू चवंदा आहिनि ही तारो निकितो आहे, ही चंड, ही तारो आसमान में जेको आयो आहे उन जे करे ही शइ थींदी, ही शइ थींदी. ऐं जेके तारनि ॾे घणो ॾिसंदा आहिनि उहो सोचींदा आहिनि त जेको दुनिया में तअसीर थिए थो, मिसाल हवा लॻंदी, झक लॻंदी या बारिश पवंदी त चवंदा आहिनि त इहो फलाणे तारे जे करे इहे शयूं असां तव्हां दोस्तनि खे पहिरियों ॿुधायूं त हीअ आहे बरनामो असांजो आदाब नबी. जंहिं शइ खां असां नबी करीम झले थो ऐं घणनि दोस्तनि खे शयुनि जी ख़बर कान्हे, तंहिंजे करे असां चऊं था त उहो सहूलियत सां हदीसूं जेके आहिनि के ॾाढियूं ॾुखियूं आहिनि, नथियूं सम्झ में अचनि. ठीकु ठाक माण्हू त जेको लुग़त अरबी ॼाणे थो उनखे बि ॾुखी थी लॻे, तंहिंजे करे जेतिरो अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे सम्झूं था त असीं दोस्तनि खे सिंधी करे सम्झायूं त सवलो थिए. त इहो असांजो इहो असांजो बरनामत जेको आदाब नबवी आहे हीअ आहे 47 नंबर. त इहो आहे तअसीर अल-इअ्तिक़ाद फ़ी तअसीर النجوم والكواكب في الحوادث وحياة الناस. इन शयुनि खां उलमा झलींदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु झलियो आहे इन शइ खां. माण्हू को तारो ॾिसंदो आहे चवंदो आहे हाणे हीअ कमु थींदो, हाणे तारो जेको हीअ निकितो आहे न, हाणे ही माण्हुनि जी ज़िंदगी ख़राबु थींदी, जा बारिश पवंदी, जा को बादशाह ॼाओ आहे, बादशाह खे पुटु ॼाओ आहे, या अहिड़ियूं शयूं अॻे बि हूंदियूं हुयूं. हींअर तक बि इहे माण्हू के चवनि था इहे, जंहिंखे असांजे पाकिस्तान सिंधी में चवंदा आहिनि नजूमी जेके आहिनि. इन्हनि जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे छा थो फरमाए त हदीस नबी करीम जी आहे عن زيد بن خالد الجهني قال صلى الله عليه وسلم لنا صلاة قام صلى الله عليه وسلم فصلى صلاة الصبح بالحديبية. जंहिं महिल हुदैबिया आया नबी करीम साहिबनि सां गॾु उमरो करणु त राति जो बारिश पई त फजर ते उथिया, निमाज़ पढ़ियनि. अला इथर समा कानत मिन अल-लैल. हाणे सहाबी जी केॾी यानी इहे लफ़्ज़ ॾुखिया आहिनि. इथर समा यानी को असरु थियो राति जो. छा असरु हो इहो उलमा असांखे तफ़सीर करे ॿुधाईंदा त बारिश पई हल्की. कानत मिन अल-लैल फलम्मा चए थो इहो सहाबी फलम्मा इंसरफ अक़बल अला الناस. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर पढ़ी ऐं पोइ असां ॾे मुंहुं करे त उन असांखे छा चई फ़क़ाल हल तदरून, तव्हांखे ख़बर आहे मादा क़ाल रब्बुकुम. तव्हांखे असांजो नबी करीम हाणे फरमाए थो सहाबिन खे त बारिश पई हुई राति त नबी करीम फजर खां पोइ सहाबिन खे चए थो अतदरून मादा क़ाल रब्बुकुम, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो ख़ालिक मालिक छा चयो. क़ालू अल्लाह व रसूलुहु अअलम. सहाबिन सभिनी चयो अल्लाह जे रसूल खे ख़बर आहे, असांखे कहिड़ी ख़बर आहे, असांखे ख़बर कान्हे. इहो तरीक़ो हूंदो नबी करीम जो. जंहिं महिल सहाबिन खे का शइ ॿुधाइणी हूंदी हुअसि त उन्हनि खे चवंदो हो त छा सम्झो तव्हां, छा हिन ॻाल्हि खे सम्झो, त उहो चवंदो हो त अल्लाह जे रसूल खे ख़बर, असांखे ख़बर कान्हे. त हिते बि ईअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबिन खे चयो त हल तदरून मादा क़ाल रब्बुकुम, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो ख़ालिक मालिक असांजो छा थो चए. क़ालू अल्लाह व रसूलुहु, अल्लाह जे रसूल खे ख़बर आहे, असांखे ख़बर कान्हे. क़ाल अल्लाह चए थो अस्बह मिन इबादी मुमिनुन बी व काफ़िरुन. चए थो त अल्लाह चए थो त मुंहिंजे बंदनि मां को मोमिन थियो, मूं ते ईमान आंदई, ऐं के वरी को काफ़िर थियो. त सहाबी परेशान थिया त इहो कीअं. त चई फ़अम्मा मन क़ाल मुतिरना बिफ़ज़लिल्लाह. त अल्लाह साईं चए थो त जंहिं बि मुंहिंजे बंदनि मां चयो त असांखे बारिश जेकी पई आहे अल्लाह जे करम सां, अल्लाह जे फज़ल सां, इहो असांखे बारिश इहा अल्लाह ॾिनी आहे. जेको इहे चवंदो क़ाल मुतिरना बिफ़ज़लिल्लाह, जंहिं चयो त अल्लाह जे करम सां, अल्लाह जे फज़ल सां असांखे इहा रहमत ॾिनी त बिरहमती फ़ज़ालिक मुमिनुन बी व काफ़िरुन बिलकौकब. जेको ईअं चवंदो त असांखे बारिश जेकी अल्लाह जे तरफ़ां मिली आहे, रहमत असां ॾे अल्लाह मोकिली आहे, त उहो अल्लाह ताला चए थो मुमिनुन बी, उहो मूं ते ईमान अथसि. उहो काफ़िरुन बिलकौकब, तारनि जे नजूमिन सां उहो काफ़िर आहे. उहो अम्मा मन क़ाल, हाणे ॿिए जेको काफ़िर आहिनि उन्हनि जे बारे में नबी करीम ॿुधाए थो फ़अम्मा मन क़ाल मुतिरना व अम्मा मन क़ाल बनौइ कज़ा व कज़ा.
जेके जंहिं चयो त यार असांखे हीअ बारिश जेके आहिनि ख़बर अथई छो आई, इहो इन जे करे छो जो हीउ फ़लाणो तारो हाणे निकितो आहे, फ़लाणो तारो हाणे निकितो आहे, उन जे करे हीअ बारिश पई। त नबी करीम चए थो अलाह जे ज़बान ते बिनऊ कदा व कदा, इहे तारनि जे बारे में फ़ज़ालिक काफ़िरुम बी, उहो मूं ते काफ़िर आहे, मुमिनुम बिल कौकब, तारनि ते मोमिन ऐं मूं ते काफ़िर आहे। ॾिसो न इहा हदीस केॾी ख़तरनाक आहे। इहा सही बुख़ारी में आहे, सही बुख़ारी में हदीस अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अलाह मूंखे इहो चयो। त इन जो मक़सदु आहे त इंसान जेके न इहे कॾहिं के ॾिसंदो त अख़बारुनि में या मिजल्ला जेके थींदा आहिनि दौरिया किताबनि में ॾिसंदा आहिनि त तारनि जो ॾिसूं त तुंहिंजो तारो कहिड़ो आहे, मुंहिंजो तारो कहिड़ो आहे, उन्हनि खे अबराज अल हद चवंदा आहिनि। इहे अरबी में इन्हनि खे चवंदा आहिनि। उहे माण्हू चवंदा तोखे असीं ॾिसंदासीं त तुंहिंजो नसीबु छा आहे, पोइ तूं के ढगे जो इशारो कंदो आहे, को तारे जो, को तीर जो, इहे वेही रांदि खेॾंदा आहिनि। हाणे इन खे ॾिसण जा, इन्हनि खे मञण जा, इहे रुॻो तजुर्बो करे हुननि ॾे ॾिसण इन्हनि शयुनि ॾे कुफ़्र ऐं शिरक आऊज़ बिल्लाह। पर असांजे दोस्तनि खे या असांजे माण्हुनि खे आम का इहा ख़बर ई कान्हे वीचारनि खे। त इन में ॾिसण जेके अख़बारुनि में ईंदा आहिनि भा अॼु जे तुंहिंजो ढगे जो निशान आहे या तारे जो निशान आहे, त इन जो मक़सदु आहे त तूं इन्हनि खे मञी थो ऐं अलाह रसूल जे कुदरत खे कोन थो मञी। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जो इंसानु संभाल करे इन्हनि शयुनि खे न ॾिसे ऐं न इन्हनि खे मञे। इहे जेके अख़बारुनि में ईंदा आहिनि त इहो इन में असरु थींदो आहे। ॾिसंदा आहिनि यार हीउ तुंहिंजो नसीबु आहे, उन में पोइ लिखियलु हूंदो त तूं शादी कंदे या तूं शादी न कंदे, या तोखे औलाद थींदो, या तोखे रिज़्क़ मिलंदो। त इहे शयूं इहो उन्हनि अख़बारुनि में इहे जेके अबराज अल हद चवंदा आहिनि तुंहिंजो नसीबु, त इन्हनि खे उलमा चवनि था जेको ॾिसंदो या मञींदो या इन्हनि खे इन्हनि ते एतबार कंदो त उहो शिरक में पइजी वियो, उहो शिरक में पइजी वियो। सो इंसानु दोस्तो ख़बर कयो ई ॾिसो नबी करीम असांखे केॾी हदीस अज़ीम ॿुधाई आहे सही बुख़ारी में त तारनि ते इंसानु एतबार न करे, न तारनि खे ॾिसे त न तारे जे करे असांखे बारिश पई आहे, या तारनि खे ॾिसी चवंदो त न मूंखे औलाद थींदो, या मूंखे रोज़ी मिलंदी, या मूंखे ड्यूटी मिलंदी। थी सघे उन्हनि जी ॻाल्हि बि सही निकिरे, छो जो तुंहिंजे नसीब में लिखियलु हूंदी ड्यूटी या औलाद, पर पोइ माण्हुनि जो छा जो एतिक़ाद थी वेंदो उन में त हिन जेको हिन पढ़ियोसीं हिन किताब में जो उते चवंदा आहिनि न त वञी ॾिसी अचो त हिन जे नसीब में छा आहे लिखियलु, किताब खोलाइजो। इहो जेको आहे शिरक आहे, कुफ़्र आहे उज़ बिल्लाह। पर माण्हुनि खे असांजे दोस्तनि खे ख़बर ई कान्हे। थी सघे कंहिंखे ख़बर हुजे पर आम माण्हुनि खे इहा इन जी का ख़बर कान्हे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं इल्मु ॾिए, उन ते अमल कयूं। ऐं इल्मु हिकिड़ो रोशनी आहे, इंसानु जहालत जे करे शिरक में न पइजी वञे, क़यामत ॾींहुं पोइ पछताईंदो। त अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हाज़ा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।